अंदेशन में घिरियल 18 करोड़ अवाम लाए 18 अक्टूबर 2007 जो ॾींहुं उमेद जो ॾींहुं हो। अटे लटे ऐं अॼे जा ख़्वाब ॾिसंदड़ सुजाग थी चुका हुआ। रस्तनि ते इन्हनि जो राज हो, अवाम जो राज हो। ही ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी न्याणीअ जे वापसीअ जो जशन न, पर भुट्टो अज़म जी वापसीअ जो जशन हो। इहो भुट्टो अज़म जंहिंखे क़ैद त कयो वियो हो, पर फांसी न थी। तारीख़ पंहिंजो पाण खे दोहराए रही हुई। हिकु भेरो वरी आमरियत ऐं जमहूरियत में दंगल थियण वारो हो। आमरियत जा अलम बरदार नवा हुआ, पर जमहूरियत जी साॻी पुराणी खिलाड़ी हुई। चाहींदड़ त चाहींदड़, पर न चाहींदड़ बि इस्तक़बाल जे तैयारियुनि में मगन हुआ। I do not believe that any true Muslim will make an attack on me. हुन वक़्तु बुज़दिल ऐं बचियल किराए जा कातिल घात हणी वेठल हुआ। सियासत जे आस्तीननि में पलजंदड़ नांग घड़ी घड़ी तके रहिया हुआ, पर सियासत जी असल खिलाड़ी उन सभिनी खां वाक़िफ़ हुई, पोइ बि बेखौफ़ हुई, छो त मौत ज़िंदगीअ में हिन सां कई भेरा हम कलाम थी चुको हो। तंहिं करे इन जो आवाज़ उनखे डेॼारे न पियो सघे। कुझु देर बैदि मोहतरमा जे रुख़सार ते लुढ़क लड़ण लॻा। इहो हिकु तारीख़ी मंज़र हो। हिकु माउ, हिकु ज़ाल, हिकु अज़ीम लीडर जी दिलि में इन वक़्तु केतिरा ई ख़्वाब घुमी रहिया हुआ। पर पोइ बि हूअ तमामु घणो ख़ुशि हुई। I feel very, very emotional coming back to my country. I dreamt of this day for so many months and years. I counted the hours, I counted the minutes. इहो वक़्तु अहिड़ो हो जो मौत जी गड़गड़ाहट आहिस्ता आहिस्ता अॻिते वधी रही हुई। हर ख़ासो आम अॻियां ख़तरे जो घेरो तंग थी रहियो हो। हिन मौत जो आगाज़ 2007 जी मेरिट होटल इस्लामाबाद खां थियो। ख़ुदकश हमले बैदि पेशावर में बि हमलो कयो वियो। पुलिस जे चीफ समेत 12 ॼणनि खे शहीद कयो वियो। वरी 12 मई ते साॻियूं सीन दोहरायो वियो। खून वियो, गाॾियूं सड़ियूं ऐं इंसान मुआ। दारुल हुकूमत में दहशत गर्द सरेआम दहशत गर्दी करे रहिया हुआ। उन्हनि ॾींहंनि में भुट्टे जी न्याणी वापसि अची रही हुई। हीअ तारीख़ी रैली हिकु ॿी तारीख़ी रैली जी यादि ताज़ा करे रही हुई। तारीख़ ख़ुदि खे दोहराए रही हुई। जनरल ज़िया जे छॾियल ऊंदाह जमहूरियत में तब्दील थी रही हुई। सिर्फ़ु जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे जेको अवाम चीखूं हणी ॿुधाए रहियो कि ये मशाल जो अभी आपके हाथों में मुस्तक़ल हुआ है, ये मशाल जो अभी नौजवानों के हाथों में। पहिरीं बि जमहूरियत जी फतह थी ऐं हाणे बि जमहूरियत अॻु में ई जशन मल्हाए चुकी हुई। फतह खां अॻु फतह जो ऐलान थियण वारो हो। हिकु भेरो वरी कारसाज़ ते भुट्टो खे शहीद करण जी कोशिश थी रही हुई, जीअं क्लिफ्टन ते मीर मुर्तज़ा भुट्टो सां थियो। बमनि जा धमाका थियण लॻा, लाश किरंदा रहिया, पर जानिसार पुछंदा रहिया And to save democracy, because we believe democracy alone can save Pakistan from disintegration. इहो अजीब तहलिक हो। नेठि उहो ॾींहुं बि आयो जो 35 सालनि जी ॼमार में बेबी सभिनी खां नंढी उमिरि वारी ऐं मुस्लिम दुनिया जी पहिरीं वज़ीर एज़म मुंतख़ब थी वई। लियाक़त बाग इहो ई मक़ाम आहे जिते मुल्क जे पहिरीं वज़ीर एज़म लियाक़त अली ख़ान खे शहीद कयो वियो। साॻिए हंधि वरी
27 डिसंबर ते बेबीअ जो तारीख़ साज़ अवामी इज्तिमा हो। जागो मेरे भाइयों, ये हुकूमत संभाल नहीं सकती। आपका मुल्क, मेरा मुल्क खतरे में है। आपको और मुझे इस मुल्क को बचाना पड़ेगा। मुझे पुकार रही है और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। पर सिक्योरिटी परे परे खां बि नज़र न आई। हर कंहिं जी ख़्वाहिश हुई त मोहतरमा जे वेझो वञे ऐं कातिलनि जी बि साॻी ख़्वाहिश हुई। हूअ पंहिंजे चाहींदड़नि खे दीदार कराइण लाइ कुझु घड़ियुनि लाइ गाॾीअ खां ॿाहिरि आई। बस पोइ धमाकनि जी गूंज। लाश ई लाश, हर तरफ़ कीकूं ऐं कीकूं, खूनी खून नज़र अचण लॻो ऐं अज़ीम क़ाइद बमनि ऐं गोलियुनि जे पूछाड़ में शहीद थी वई।